मेरापुर के शहीद साफ़ी अज़ीज़ मेमन के कत्ल के तकरीबन 9 महीना गुजरी चुका हैं, पर उनजो जो मुख्य कातिल आहे वो हिन महिल ताईं पुलिस की गिरफ़्त में न अची सघियो आहे, जंहिंते पुलिस जेको आहे सो कलमधणी हिते सरापा एहतजाज बनल आहिनि। वधीक उन्हनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। शहीद अज़ीज़ मेमन के मुख्य कातिल मुश्ताक सतो के गिरफ़्तारी करण लाइ थाणे अॻियां धरणो आयो आहे, पर हितों ॾिसो नाल इंतज़ामिया जंहिंजो SP न आहिनि जो थाणा छा कंदा। हिते असांजे अॻियां उथी न आहिनि जा को ॾिसबो आहे साफ़ एतिरा गॾिजा आहिनि, हे पंहिंजे कमरनि में बंदि आहिनि। हिन खे इहा मस्ती आहे त असां वरी ॿिया नवां माण्हू बंदि करे उन खां पैसा ॾियूं, पर यादि रखो SP नौशारे वारा असां जा तोखे लारायूं जा गिरफ़्तार कयूं, ॿ ॻाल्हियूं थींदी। हाणे अॼु हिते धरणो लॻो आहे, इंशाअल्लाह ताला असांजो हर हफ़्ते हर शहर में धरणो हूंदो। हिन तेलके में हिन खां पोइ पहिरियों तेलको मेरापुर में अॼु लॻो आहे, वरी कंडियारे में हूंदो, उन खां पोइ नौशारो, पोइ भिरिया, पोइ मोरो आख़िरी। असां हर तेलके में धरंदासीं, आख़िरी में सॼी सिंध खे घुराईंदासीं, SP ऑफिस जो गेटूं बंदि कंदासीं जेसिताईं असांखे हीउ मुश्ताक सतो गिरफ़्तार न करे तेसिताईं असां उतां उथंदासीं न। शहीद साहब भी असांजे जेको शहीद साहब अज़ीज़ मेमन उनजे जेके क़त्ल खे 8 महीननि खां वधीक अर्सो गुज़री चुको आहे, लेकिन हिन महिल ताईं जेको अज़ीज़ मेमन जे क़त्ल में जेको मेन मास्टर माइंड आहे मुश्ताक सतो, उनखे जेको हिन महिल ताईं पुलिस गिरफ़्तार न सघी आहे, जंहिं मां असांखे महसूसु थियो थिए त जेकी हुकूमत जेकी आयो आहे उनखे जेको बचाइण थी चाहे, जेके उन में गुज़ार हथ जेके मुलसिर उनखे जेको बचाइण थी चाहे, लेकिन असां उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त असांजो शहीद अज़ीज़ मेमन असांजो बहादुर साहब इहो उनजो खून जेको आहे असां तव्हांखे खाइण न ॾींदासीं, चाहे कुझु बि थी पए, जेसीं ताईं शहीद अज़ीज़ मेमन जो कातिल मास्टर माइंड जेको मुश्ताक सतो गिरफ़्तार न थींदो तेसिताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। 8 महीना थी विया आहिनि, हिन महिल ताईं इंतिज़ामिया अज़ीज़ मेमन जा कातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। हिन महिल ताईं मुश्ताक सते में कंहिंजो हथ आहे, कंहिं वटि वेठो आहे, कंहिं वटि आहे। हिन महिल ताईं की हितां जा MP MLA उन में मुलवस आहिनि ऐं उहे हथ ज़ाहिर कया वञनि त उहो कंहिंजे बंगले ते रहे थो, कंहिं वटि उहो माण्हू आहे। एजेंसियूं छो नथियूं ज़ाहिर करनि कि किथे आहे हीउ मुश्ताक। त हीउ जेको शहीद साहब अज़ीज़ मेमन जा जेके कातिल गिरफ़्तार नथा कया वञनि, जेको मास्टर माइंड मुश्ताक सतो आहे, मां सम्झां थो त उनखे पुलिस जी सरपरस्ती हासिलु आहे ऐं पुलिस जे करे ई जेको आहे गिरफ़्तार नथो करे। पुलिस ॼाणी वाणी उनखे गिरफ़्तार न पई करे, न त पुलिस जी हाणे कहिड़ी ॻाल्हि आहे जो को जवाबदार उन्हनि खां कुझु हुजे, पर हिननि जी सरपरस्ती में SSP पंहिंजो नौशरो भेरो जी सरपरस्ती आहे उनखे हासिलु आहे, जंहिंजे करे उहो गिरफ़्तार न थी रहियो आहे। असां सम्झूं था हीअ जेके धरणा एहतजाज सॼो पाकिस्तान जा साहब ई सरापा एहतजाज बनल आहिनि, पर मुश्ताक सतो खे ज़मीन की हुई आहे या आसमान की हुई आहे जो उहो इन खां नथो लहे, पर साफ़ ज़ाहिर आहे त मुश्ताक सते खे गिरफ़्तार करण में इंतिज़ामिया मुकमल तौर ते गैर संजीदा आहे, जंहिंजे करे उनखे गिरफ़्तार नथी करे। पर असां साहब बि ॿुधायूं था त जेसिताईं मुश्ताक सतो ऐं ॿिया समूरा कातिल ऐं उन जा जेके पुठियूं जेके माण्हू आहिनि उहे निर्वाह न थींदा, तेसिताईं असां चुप करे न वेंदासीं, असांजो इहो एहतजाज जारी रहंदो। जी नाज़रीन, तव्हां हितां जे जेके कलमधणी आहिनि उन्हनि जा वीचार ॿुधा। उन्हनि सिंध हुकूमत खां इन शइ जी अपील कई आहे त जेके शहीद अज़ीज़ मेमन सां जेको आहे सो क़त्ल केस में जेको मुख्य जवाबदार आहे मुश्ताक सतो, उनखे गिरफ़्तार करे जेकी साफ़ हिन में बेचैनी फैलियल आहे उनखे ख़तमु कई वञे। कैमरामैन अशरफ अली सां गॾु मोहम्मद सलीम, धरती TV न्यूज़ मेरापुर।